हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो हिकिड़ो बेत आहे। शासी फरमाए थो त पिनण ऐं पोरी मां कंहिं न भरिया पल, मांझी उहे मल हर जिन जे हथ में। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह हिकु इहो बेत चई करे असां मुसलमाननि खे जाॻायो आहे, सुजाग कयो आहे। इन ई बेत में हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हिकु वॾी कहाणी, हिकु वॾी सम्झाणी समात कई आहे। त अॼुकल्ह जेके पेनूं पिननि था, सवाल कनि था, जेकी चङा भला आहिनि, जंहिंजे जिस्म में हर उज़्व आहिनि, त उहे वॾेरनि जी दरनि ते या माण्हुनि जी दरनि ते वञी करे सदाऊं हणनि था, अलाह जे नाले पिननि था त यार असांजी मदद कयो, अलाह जे नाले मदद कयो। कूड़ हणी ग़लति कूड़ा कसम खणी करे माण्हुनि खां पिननि था। त उन्हनि जे लाइ हिकु इशारो आहे त पिनण ऐं पोरी मां कंहिं न भरिया पल, मांझी उहे मल हर जिन जी हथ में। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त जेके पिनंदा दुनिया में सॼी ज़िंदगी उन्हनि जी तबाह थी वेंदी, ज़िंदगी सॼी पिनी पिनी हलिया वेंदा, पर हुननि जो ही पेट कॾहिं बि भरबो न, हुननि जो ढो न थींदो। उहो दुनिया छॾे हलिया वेंदा, पर हुननि जो पेट न पलबो। फरमाए थो मांझी उहे मल हर जिन जे हथ में। जेके मेहनत ऐं मज़ूरी कनि था, जेके कौडर हणनि था या पंहिंजो पघर वाइनि था, कंहिं वटि मज़ूरी कनि था, हक़ हलाल जी मज़ूरी करे शाम जे टाइम ते हू पंहिंजा 5 रुपया, पंहिंजा पैसा कुझु कमाए करे पोइ बचनि जे लाइ आणीनि था, उहो थियो हक़ हलाल जो रोज़गार। शाह से फरमाए था मांझी उहे मल हर जिन जे हथ में। जिन खे अल्लाह सी ताक़त ॾिनी आहे, सघ ॾिनी आहे, कमाइण जहिड़ा आहिनि, जेकॾहिं कमाए खाइनि था त उहे ई हमेशा क़याम दुनिया में बि आबाद हूंदा ऐं आख़िरत में आबाद हूंदा। दुनिया में हुननि जे मथां कॾहिं बि का अहिड़ी मुसीबत, मुश्किल, तकलीफ़ न ईंदी। छो त माण्हू वटि जेकॾहिं पंहिंजी ताक़त, सघ आहे, कमाइण जहिड़ो आहे, खाद खुराक गॾु करण जहिड़ो आहे, त कमाए पंहिंजो पोरियो करे, मज़दूरी करे। अॼुकल्ह माण्हू पंहिंजो पोरियो कनि था, टीचर हज़रात ड्यूटियूं कनि था ऐं पंहिंजो ॿिया इलाही माण्हू आहिनि जेके हक़ हलाल जो रोज़गार कनि था। मज़ूर तबिको जेको के ग़रीबनि जे के ग़रीब जे ॿियनि जे सेठियुनि जे ज़मीननि ते अची करे उहे पघर वाहिनि था, मज़ूरियूं कनि था, पंहिंजे बचनि जे लाइ पेट जो गुज़र बसर कनि था। इहो अथई हक़ हलाल रोज़गार। ऐं हक़ हलाल वारे रोज़गार में अलाह बि बरकत विझे थो। अलाह बि राज़ी त अलाह जो हबीब बि राज़ी। त असां मुस्लमाननि खे खपे त पिनण खां बचूं। हा, बाक़ी जेकॾहिं को मुहताज आहे, का बेवा औरत आहे, ॾिसो था त हिन वटि को बि कोन्हे, हिन जो गर्तड़ कोन्हे, हिन जी ॿांह कोन्हे, हिन जो वीचारे जो नज़र कोन थो पए, हिन जो को कमाइण जहिड़ो न आहे, हिन जो पुटु बि न आहे, हुन जी न्याणी बि न आहे, हाणे हीउ वीचारो अकेलो आहे, लावारस आहे, त उन्हनि जी तव्हां मदद कयो। बिल्कुलु इहो तव्हांजो सदको आहे ऐं तव्हांखे सवाबु मिलंदो। छो त सदको रद्दुल मला, सदको रद्दुल बला। तव्हां जेतिरो सदको कंदा त तव्हांजी मुसीबतनि खे सदको टारींदो। त तव्हां ग़रीब उन्हनि मिसकीननि जी मदद कयो, बेवा औरतुनि जी मदद कयो ऐं तव्हांजी पाड़े वारनि जी आहे उन्हनि जी मदद कयो, सार संभाल लो। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु राति जो पयादल निकिरंदो पाड़े में, त मतां को माण्हू मुंहिंजो बुखियो न सुम्हे। माना उमर फारूक जी जॾहिं अदालत हुई, जॾहिं बादशाह हो, जॾहिं गवर्नर हो उन ई इलाइक़े जो, त पाण फरमायो राति जो पयादल हलंदा हुया ऐं फरमायो त मतां को मुंहिंजो माण्हू मुंहिंजी उन्हनि जी सार संभाल न ला, मतां को बुखियो सुम्ही रहे। इहो हो मुंहिंजो हुक्मरान उमर फारूक। अॼुकल्ह असांजा हुक्मरान फ़क़ति पंहिंजी पेटनि ते फीणा वॼनि था, पंहिंजा पेट पालीनि था, बाक़ी अवाम रैयत जो को ख़्यालु कोन था कनि। त अल्लाह पाक खां दुआ आहे चल मुसलमाननि खे पिनण जी बीमारी खां बचाए, पंहिंजे हक़ हलाल जो रोज़गार कनि, 5 रुपया कमाए पंहिंजे बचनि खे खाराइनि। इहो ई आहे सुठो अमल ऐं इहो सभिनी मुसलमाननि खे अल्लाह साईं तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।